अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहन नबिय्यु इज़ा जाअकल मुमिनातु युबायि'नका अला अल्ला युश्रिकन बिल्लाहि शय'अन वला यसरिक़न वला यज़नीन वला यक़्तुलन औलादहुन्न वला यअतीन बिबुहतानि यफ्तरीनहु बैन अयदीहिन्न व अर्जुलिहिन्न वला यअसीनक फी मअरूफिन फबायि'हुन्न वस्तग़फिर लहुन्न अल्लाह इन्नल्लाह गफूरुर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू ला ततवल्लव क़ौमन ग़ज़िबल्लाहु अलैहिम क़द यइसू मिनल आखिरति कमा यइसल कुफ़्फ़ारु मिन अस्हाबिल क़ुबूर। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम वअला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। गुज़िरियल आयत जे अंदर काबीने जो ज़िक्र हो त जेके औरतूं मुस्लमान थियूं मुड़स उन्हनि जा काफ़र हा, उन मुल्क के छॾे करे हिजरत करे मुसलमाननि वटि उहे औरतूं आयूं, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कलमो भरे करे मुसलमान थियूं। हाणे उन जो काबीनो उन्हनि खे वापसि करणो हो त औरत जे हक़नि मां मुड़ुस जे मथां पहिरियों हक़ इहो आहे त उते उनखे काबीनो सही नमूने सां अदा करे। जेकॾहिं काबीनो अदा न कंदो, निकाह बि थिए, जेकॾहिं औरत उनजी नाराज़ आहे त इहो गुनाह अथसि, ज़िना में शामिल थींदो। इन जे करे हुकुम आहे त तव्हां काबीनो पूरो सारो ॾियो, विच थरो हुजे, आसान हुजे। के माण्हू नाले जे लाइ काबीनो इलाही लिखाईंदा आहिनि, पोइ ॾींदा कोन्हनि। इहो घरवारी जो हक़ मारणु आहे, गुनाह आहे। अॻिते अल्लाह तबारक व तआला नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमायो, जॾहिं तो वटि मोमिनियाणियूं अचनि तव्हां सां बैयत कनि त उन्हनि सां बैयत हिननि ॻाल्हियुनि ते कयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं बैयत करणु फरमाईंदा औरतुनि सां त हथ कोन मिलाईंदा हुआ, कपिड़े जे कुंड खां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो हथ मुबारक हूंदो हो ऐं कपिड़े जे ॿिए कुंड खां उन औरत जो हथ हूंदो हो। हिक रिवायत में अचे तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कंहिं थांव में पंहिंजो हथ मुबारक विझंदा हुआ
पोइ जेके मोमिनियाणियूं बैत कंदियूं उन्हनि जो वरी उन थांव जे ॿिए पासे ॾांहुं पाणीअ में हथु हूंदो हो। इमामुल अंबिया सय्यदुल अंबिया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आम मोमिनियाणियुनि उम्मतनि खां हेॾी परहेज़ करणु फरमाइनि पिया। तंहिंजे करे आम इंसान खे पोइ मुर्शिद हुजे उस्ताद हुजे उनखे बि ईअं ई धारियुनि औरतुनि खां पर्दो करणो आहे, हया करणो आहे। जॾहिं असांजे नबीअ इहो हया सेखारणु फरमायो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि मंज़िल अबे जे आहिनि ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं घर वारियूं मोमिननि मोमिनियाण जूं अमिड़ियूं आहिनि। इन हूंदे बि पर्दे जो एॾो ताक़ीद आहे। त हाणे हर हिकु मोमिन मोमिनियाणी इन मां पाण सम्झे त धारे औरत खां धारे मर्द खां केतिरो हया करणु घुरिजे ऐं मर्द खे वरी धारी औरत खां केतिरो पर्दो करणु घुरिजे। अल्लाह पाक खां दुआ आहे त रब साईं मोमिननि मर्दनि खे ऐं मोमिनाणियुनि औरतुनि खे पर्दे करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह तबारक व तआला फरमायो या अय्युहन नबिय्यु इज़ा जाअकल मुमिनातु युबायिअनक, ए पैगंबर जॾहिं तो वटि मोमिनियाणियूं अची हिन शर्त ते तूं उन सां बैत कर अला अल्ला युशरिकन बिल्लाहि शैया, तोसां बैत कनि त कंहिंखे अल्लाह सां भाईवार न कंदियूंसीं। नफ़े नुक़सान जो मालिक उहो हिकिड़ो अल्लाह, इज़्ज़त ज़िल्लत जो मालिक उहो हिकिड़ो अल्लाह, हाजत रवा मुश्किल कुशा उहो हिकिड़ो अल्लाह, औलाद ॾियण वारो शफ़ा ॾियण वारो उहो हिकिड़ो अल्लाह आहे। इन शइ जे मथां पहिरियों पहिरियों बैत कनि। शिरक वॾे में वॾो गुनाह आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सहाबी सगोरे खे फरमायो तोखे क़त्ल कयो वञे या साड़ियो वञे, तूं उहो सड़णु ऐं क़त्ल थियणु ॻभा ॻभा थियणु पसंदि कजांइ, पर अल्लाह जे ज़ात सां कंहिं शइ खे भाईवार न कजांइ। अल्लाह पाक खां दुआ आहे तरफ़ सां मर्दनि औरतुनि खे शिरक खां बचाए। ॿिए नंबर में वला यसरिक़न, न की चोरी कंदियूं। हिते ख़ासि बैत जेका आहे उहा औरतुनि जो ज़िक्र आहे, पर इन ज़िमन में मर्दनि जे मथां बि इहे शयूं लागू आहिनि। ॿिए नंबर में वला यसरिक़न, चोरी न कंदियूं। क़ुरान पाक जे अंदरि चोरीअ जी सज़ा साॻी आहे, जेका मर्द जी सज़ा आहे औरत जी बि उहा सज़ा आहे। अस्सारिक़ु वस्सारिक़तु, चोरी कंदड़ मर्द चोरी कंदड़ औरत, पोइ हुन जो हथु कटियो वेंदो। अल्लाह तबारक व तआला समूरनि खे चोरीअ खां बचाए। चोरी करण बि वॾो गुनाह आहे। इन जी सज़ा अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक जे अंदरि ज़िक्र करणु फरमाए त इहो एॾो जुर्म आहे। जेकॾहिं माण्हू कंहिंजो हिकिड़ो हथु वढे विझे, हिकु आङुर जी दियत वॾी आहे, पर जेकॾहिं
इहो हथ चोरी थो करे, कंहिंखे ईज़ाए थो, कंहिंजो माल फबाए थो, पोइ तक़रीबन 200 250 जेतिरी मालीअ जे करे इहो हुन इंसान जो हथ कटियो वेंदो। पर जेकॾहिं न कोई हिन जी आङुर कटी वेंदी, ग़ालिबन हुन जी चटी 10 उठ आहे। पर जॾहिं हिन हथ ज़ुल्म कयो, कंहिंजो माल नाहक माल चोरी कयईं, त हाणे हिन हथ जी एॾी क़ीमत किरी पवे थी जो अॼुकल्ह जे लिहाज़ सां तक़रीबन 250 जे एवज़ में उन इंसान जो हथ कटियो वेंदो, पोइ मर्द हुजे औरत हुजे। त इंसान जी हर शइ इज़त वारी आहे, पर जेकॾहिं पंहिंजे इज़त खे बरक़रार नथो रखे त पोइ हुन जी हैसियत वञी इहा थी थिए, एॾो ज़लील ऐं ख़्वार थी वञे थो जो चंद पैसनि जे करे इन जो क़ीमती हथ वढियो थो वञे। शरीयत हुन जी इजाज़त ॾिनी, अलाह जो हुकुम आहे। वला यज़नीन, ऐं न की ज़िना कंदियूं। ज़िना बि वॾो गुनाह आहे जो अल्लाह तबारक व तआला फरमायो वला तक़रबु ज़िना, ज़िना जे वेझो ई न वञो। ॿिए जाइ ते फरमाई वला तक़रबुल फ़वाहिश, बेहयाई जे कमनि जे वेझो बि न वञो। मुफ़स्सिरीन फरमायो आहे फ़वाहिश मां मुराद उहे शयूं आहिनि जेके शयूं ज़िना जे वेझो कनि, जीअं इश्की गाना आहिनि, बेपर्दगी आहे, ॿियूं अहिड़ियूं शयूं आहिनि, उन्हनि जे बि वेझो न वञो। ऐं ज़िना त हिकिड़ो वॾो जुर्म आहे, उन जे त सफ़ा वेझा ई न वञो। चयो ज़िना कर्ज़ आहे, माण्हू ईअं न सम्झे त मां ॿिए जो लोढ़ो लताड़ियो, पोइ जे कर्ज़ अदा थींदो आहे त उन सां बि ईअं ई कयो वेंदो। जेको ॿियनि जा लोढ़ा लताड़ींदो पोइ उनजो बि लताड़ियो वेंदो। पोइ कहिड़े तरीक़े सां बि इन जे करे अल्लाह तबारक व तआला काफ़ी जॻहुनि ते क़ुर पाक में इन बुरे कम खां ज़िना वारे खां मनो करणु फरमाई। हिते उन्हनि खां बैयत वरिती थी वञे त वला यज़नीन, न की ज़िना कंदियूं। अल्लाह पाक इन गुनाह खां बि बचाए। वला यक़्तुल्न औलादहुन्न, ऐं न की पंहिंजे औलाद खे कोहंदियूं। जीअं त जाहिलियत कुफ़र जे ज़माने में रवाज हो, रस्मी ऐं रवाजी शर्म ऐं आर खां नियाणियुनि खे जीअरे क़बर में पूरे छॾींदा हुआ, ऐं कॾहिं कॾहिं बुख ऐं सुञाई जे करे पुटनि खे बि क़त्ल करे छॾींदा हुआ। अल्लाह तबारक व तआला ॿिए जाइ ते फरमायो वला तक़्तुलू औलादकुम ख़शियत इमलाक़, पंहिंजे औलाद खे सुञाई जे पारां क़त्ल न कयो। नहनु नरज़ुक़ुहुम व इय्याकुम, ॿिए जाइ ते फरमाई नहनु नरज़ुक़ुकुम व इय्याहुम, तव्हांखे बि रिज़्क़ असां था ॾियूं, उन्हनि खे बि असां रिज़्क ॾींदासीं। उन्हनि खे बि रिज़्क असां था ॾियूं, तव्हांखे बि रिज़्क असां ॾींदासीं। तंहिंजे करे औलाद खे सुञाई जे पारां क़त्ल न कयो। औलाद खे क़त्ल करण जूं उलमा किराम काफ़ी तवजीहूं लिखियूं आहिनि। हिकु त उनखे सफ़ा क़त्ल करे छॾिजे या जीअरो पूरे छॾिजे। ॿियो औलाद खे अख़लाक न सेखारणु, इहो बि क़त्ल जे मिसल आहे। औलाद खे तालीम न ॾियणु, इहो बि क़त्ल जे मिसल आहे। औलाद खे शादी न कराइणु, इहो बि क़त्ल जे मिसल आहे। औलाद खे वरसे खां महरूम करणु, पुट हुजे न्याणी हुजे, इहो बि क़त्ल जे मिसल आहे। अल्लाह तबारक व तआला इन गुनाह खां असां समूरनि खे महफ़ूज़ रखणु फरमाए।
त औलाद जा सही नमूने सां हक़ अदा कयूं। वला यातीन बिबुहतानी यफ्तरीनहु बैन अयदीहिन्न व अर्जुलिहिन्न, ऐं न की अहिड़ी कूड़ी तोहमत आणींदियूं जंहिंखे पंहिंजे हथनि ऐं पंहिंजे पेरनि सां ठाहियो हुजनि। कंहिंजे मथां कूड़ो बहतान मढ़णो नाहे जो अॻिले जी इज़त लुटिजे, अॻिलो शर्मसार थिए। इन जे करे ताने हणण खां बि मनव थी, कंहिंजे मथां कूड़े बहतान हणण खां बि शरीयत मनव कई। इन की अहिड़ी कूड़ी तोहमत आणींदियूं जंहिंखे पंहिंजे हथनि ऐं पंहिंजे पेरनि सां ठाहियो हुजे, ऐं न की कंहिं चङे कम में तुंहिंजी नाफ़रमानी कंदियूं। यानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेको बि नेकीअ जो कमु हुकुम कनि उन में नाफ़रमानियूं न कंदियूं। फबायिहुन्न, तॾहिं संदन बैयत क़बूल कर। हथनि ऐं पेरनि सां बहतान ऐं कूड़ी तोहमत ठाहिण, कंहिं ते कूड़ी दावा कनि या कूड़ी शाहिदी ॾियनि या कंहिं मामले में पंहिंजे तरफ़ां काई ॻाल्हि ठाहे कूड़ो कसम खण। हिकु माना हीअ बि आहे जो ॿार ॼणियो हुजे कंहिं ॿिए मां ऐं ॿार जी निस्बत कनि मुड़ुस ॾांहुं, या कंहिं ॿी औरत जो औलाद मकर ऐं ठगीअ सां खणी पंहिंजे तरफ़ निस्बत कनि त हीउ ॿार मुंहिंजो आहे। हदीस पाक में आहे त जेको हिक जो पुटु खणी ॿिए ॾांहुं निस्बत कंदो त बिश्त उन ते हराम आहे। कंहिंजी औलाद चोरी करे पोइ पंहिंजी उनखे सॾाए त इन माण्हूअ जे मथां, पोइ मर्द हुजे औरत हुजे, उन जे मथां जन्नत हराम आहे। इन जे करे पालियल औलाद खे, जेका ॿी औलाद पालिबी आहे जंहिंखे औलाद न हूंदी आहे, पोइ उन्हनि खे उहे सेखारे छॾींदा आहिनि, उनजो औलाद सॾाईंदा आहिनि। इहा बि शरीयत मनव आहे। भले प्यार मोहबत में तव्हां उनखे पालियो, पर सॾाए पंहिंजे पीउ ऐं माउ जो। हदीस पाक जे अंदरि अचे थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन औरतुनि खां हिन ॻाल्हि जी बि बैयत वठणु फरमाई त जेके जाहिलियत में रवाज हा, रस्मूं हुयूं, उहे तव्हां न कंदियूं। उन्हनि में हिकिड़ी इहा बि रस्म हुई, वफ़ात जे वक़्त में, सदमे जे वक़्त में नूह करणु, पार कढी करे रोअणु, गिरेबान फाड़णु, वार खोले करे उन्हनि खे हलाइणु, छातीअ तां कपिड़ो परे करे घुमणु, रए खे सिर्फ़ु वारनि में वकोड़े करे घुमणु, काफ़ी अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन औरतुनि खे फरमाए त हीअ जाहिलियत जी ॻाल्हियूं आहिनि, इन्हनि खे तव्हां छॾियो। हिकिड़ी औरत वेठी हुई, उहा मुस्लमान थियण आई, कुझु ॻाल्हियूं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन करणु फरमायूं। हिकिड़ी औरत उहा उथी करे हलण लॻी, वरी वापसि आई, अर्ज़ु करण लॻी त या रसूल अल्लाह, असांजो रिश्तेदार वफ़ात करे वियो हो, पोइ फलाणे घर जूं औरतूं आयूं हूं, मूं सां गॾिजी करे रुनियूं हूं, पार कढी करे गॾु रुना हुआसीं, हाणे उन्हनि जो कर्ज़ु मूं ते रहियल आहे, तंहिंजे करे मूंखे इजाज़त ॾियो त मां उन्हनि जो कर्ज़ु उन वक़्त में लाहियां जॾहिं वरी उन्हनि ॾे फ़ौतगी थिए।
रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहा ॻाल्हि शरीयत में मनव आहे। पोइ उन औरत खे ॻाल्हि सम्झ में अचे ई उहा मुस्लमान थी। तंहिंजे करे इहे जाहिलियत जूं ॻाल्हियूं आहिनि। हयाती मौत रब जे वस में आहे। हर हिकु इंसान जे मथां मौत अचिणो आहे। सदमो ज़रूरु आहे, ॾुख ज़रूरु आहे, पर हद जे अंदरि जेको शरीयत असांखे सेखारियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो साहिबज़ादो हज़रत इब्राहिम वफ़ात करे वियो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखियुनि मुबारकनि मां पाणी वहणु शुरू थी वियो। सहाबी सॻोरे अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह, तव्हां असांखे मनो कंदा आहियो रोअण खां ऐं तव्हां पाण रो था। पाण फरमायूं इहो रोअणु जाइज़ आहे जेको अखियुनि मां पाणी अचे, बाक़ी पार कढी करे रोअणु, आवाज़ बुलंद करणु, धक हणणु, इहे जाहिलियत जूं ॻाल्हियूं आहिनि। ॿी रिवायत में अचे थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो ॾोहिटो वफ़ात करे वियो, अमर साइण न्यापो कयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सब्र जी तलकीन कराए उन कासिद खे मोकिलणु फरमायो। वरी न्याणीअ ॿीहर न्यापो कयो त साईं तव्हां ज़रूरु अचो। पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन तशरीफ़ फरमा थिया पंहिंजे न्याणीअ जे घर। उहो नीगर वफ़ात करे वियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखियुनि मुबारकनि मां पाणी वहणु शुरू थी वियो। वरी कंहिं सहाबीअ सॻोरे अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह, तव्हां असांखे झलींदा आहियो, तव्हां पाण रो था। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन साॻियो जवाबु ॾियणु फरमायो त इहो अखियुनि जो पाणी रहमत आहे, शफ़क़त आहे, बाक़ी जेको रोअणु मनव आहे उहो पार कढी करे रोअणु मनव आहे। ॿी हदीस पाक में अचे थो जंहिं मैयत जे करे रुनो वेंदो आहे उन मैयत खे अज़ाब कयो वेंदो आहे। उन जे अहल जे रोअण जे करे, पार कढी रोअण जे करे, पोइ उन जूं वसफ़ूं बयानु करे रुनो वेंदो आहे। पोइ मलाइका उनखे चवंदा आहिनि छा तूं ईअं हुई जे हू पार कढी करे रोअनि था। कंहिं रिवायत में अचे थो उनखे धक हणनि था, जेकॾहिं उहे उन में ख़ूबियूं न आहिनि। पोइ मुहद्दिसीन किराम लिखियो आहे त जेको पंहिंजे हयातीअ में पाण बि मौतुनि ते रोअंदो हो या रोअण जी वसियत करे वियो त मां मरी वञा त ही पार कढी करे रोइजो, या रोअण खे उहो पाण पसंदि कंदो हो पंहिंजे हयातीअ में, अहिड़े क़िस्म जे माण्हूअ खे पोइ मरी वञण खां बाद में क़बर में अज़ाब थींदो आहे पोयनि जे रोअण जे करे। बाक़ी जेको माण्हू पाण वसियत करे नसीहत कंदो त बाबा न रो, पोइ जेकॾहिं पोयां उनजे लाइ रोअनि था त उहो उनजे मथां गुनाह आहे, मरी वियल जे मथां तकलीफ़ न थींदी। तंहिंजे करे असांखे इस्लाम नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हर ज़िंदगीअ जो पहलू सेखारणु फरमायो, तालीम अता करणु फरमाई त असां उन जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारींदासीं त असांजा ही जहान बि भलो, क़बर बि भली, आख़िरत बि भली। त अल्लाह तबारक व तआला फरमायो फबाजिहुन वस्तगफिर लहुन अल्लाह। पोइ जॾहिं इहे ॻाल्हियूं मञनि तॾहिं उन्हनि जी बैयत क़बूल कर। वस्तगफिर लहुन अल्लाह, ऐं उन लाइ अल्लाह खां बख़्शिश घुर। इन अल्लाह गफूर रहीम, छो त अल्लाह बख़्शणहार महिरबान आहे। हिन खां अॻु में फरमायो वियो हो त मुस्लमान औरतुनि जो जेके हिजरत करे अचनि इम्तिहान वरितो वञे। हाणे ॿुधायो वियो आहे त उन्हनि जो इम्तिहान ही आहे जेको हुकुम हिन आयत में आहे सो क़बूल कनि त उन्हनि जो ईमान साबित सम्झो। हिन आयत खे आयत बैयत चयो वेंदो आहे। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि जेके औरतूं बैयत करण लाइ ईंदियूं हुयूं त उन्हनि खां पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही इक़रार ऐं वाइदो वठंदा हा
पर बैयत करण महिल कंहिं औरत जो हथ हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथ मुबारक खे न लॻो हो। कपिड़े जे हिक कुंड औरत जे हथ में ऐं ॿी पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हूंदी हुई। इहो बैयत जो सिलसिलो हो। अॼुकल्ह औरतूं मुर्शिदनि वटि बिना पर्दे, मुर्शिद बि बिना पर्दे ऐं कब्रुनि ते बिना पर्दे वेठियूं आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेका औरत क़बर ते वञे थी उन जे मथां लानत वसंदी आहे। हिकिड़े सहाबी सगोरे ॿिए सहाबी सगोरे खां पुछा कई, या ताबई सहाबी सगोरे खां पुछा कई त साईं औरत क़बर ते वञी सघे थी? उन सहाबी उनखे जवाब में फरमायो, ईअं न पुछ त वञी सघे थी, ईअं पुछ त उन औरत जे मथां लानत केतिरी वसंदी आहे जेका क़बरुनि जी ज़ियारत करण थी वञे। त एॾो औरत जे मथां पाबंदी आहे क़बर ते वञण जी, छो त औरत सब्र करे न सघंदी। पंहिंजे पीउ जे क़बर ते वञे, अमड़ जे क़बर ते वञे, मुड़ुस जे क़बर ते वञे, औलाद जे क़बर ते वञे त हुन खां सब्र न थी सघंदो, रोअण लॻंदी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में हिकिड़ी औरत क़बर वटि वेठे रोए पई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उनखे मनो करणु फरमायो। उन औरत ॾिठो ई कोन त आहे केरु, चवण लॻी त इहा मुसीबत तुंहिंजे मथां पवे हा त पोइ ख़बर पवई हा। पोइ ॿिए चयसि त ॾिस त आहे केरु। पोइ पुछई केरु हुयो? चई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुया। पोइ उहा औरत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत में वञी करे माज़रत कयईं, माफ़ी वरितईं। त औरत में सब्र जो मादो घटि हूंदो आहे, इन जे करे उनखे क़बरुनि खां मनो कई वई। अॻिते अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, या अय्युहल्लज़ीना आमनू ला ततवल्लव क़ौमन ग़ज़िबल्लाहु अलैहिम क़द यइसू मिनल आखिरति कमा यइसल कुफ़्फ़ारु मिन अस्हाबिल क़ुबूर। हे ईमान वारो, अवी उन क़ौम सां दोस्ती न रखो जंहिं ते अल्लाह ॾमिरियो आहे। बेशक उहे आख़िरत जे सवाब खां अहिड़ो नाउमीद थिया आहिनि जहिड़ो को काफ़र क़बरनि वारनि खां नाउमीद थिया आहिनि। उन्हनि कमनि में जेकी कोताहियूं अॻे थी चुकियूं आहिनि या हुकुमनि जे पूरे करण में आईंदे का तक़सीर थी पवे त उन जे लाइ तव्हां उन्हनि जे हक़ में मग़फ़िरत जी दुआ घुरो। अल्लाह ताला तव्हांजे दुआ जे बरकत सां उन्हनि जूं कोताहियूं माफ़ कंदो। सूरत जे मुंड में जेको मज़मून हो, पछाड़ीअ में वरी यादि ॾियारियो वियो त मोमिन जो शान नाहे त जंहिं ते अल्लाह ताला नाराज़ हुजे उन सां दोस्ती ऐं संगत जो मामिलो करे। जंहिं ते अल्लाह तबारक व तआला खे कावड़ हुजे त अल्लाह ताला जे दोस्तनि खे बि उन ते कावड़ हुजणु घुरिजे। दुआ अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे ईमान जे नाते सां पाण में सची मोहबत करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तेसि ताईं तव्हां जन्नत में दाख़िल नथा थी सघो एसि ताईं जो तव्हां मोमिन हुजो। फरमायाऊं त तेसि ताईं तव्हां मोमिन नथा थी सघो जेसि ताईं जो तव्हांजी पाण में मोहबत नाहे। मोहबत ईमान जी जड़ आहे। पोइ पाण फरमायूं, छा मां तव्हांखे ॾसु न ॾियां त तव्हां में मोहबत कीअं पैदा थींदी? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए, पोइ तव्हां पाण में अस्सलामु अलैकुम आम कयो, हिक ॿिए खे अस्सलामु अलैकुम घणो चओ त तव्हांजी मोहबत थींदी। मोहबत हूंदी त ईमान मज़बूत थींदो। ईमान मज़बूत हूंदो तव्हां जन्नत में दाख़िल थींदव। दुआ अल्लाह साईं मूंखे तव्हांखे जमी मुस्लमाननि खे इन्हनि नसीहतुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ख़ुसूसन इन आयतुनि जे अंदरि औरतुनि जी बैयत जो ज़िक्र आहे। अल्लाह तबारक व तआला समूरनि औरतुनि कलमे पढ़ंदड़नि खे इन्हनि अहकामनि जे मथां पूरी ज़िंदगी सही नमूने सां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।